गुलाम सेन ड्रामो दोस्तों पहुतो पंहिंजे इख़्तिताम ते। जी हाँ दोस्तों, तव्हां इंतज़ारु करे रहिया हूंदव ड्रामा सीरियल गुलाम सेन जी एपिसोड 51 ऐं 52 जे। दोस्तों मां कल्ह ई ॿुधाए छॾियो मां जो राति ताईं जे ड्रामो अची वियो त ठीकु आहे, ऐं न आयो त पोइ तव्हां ड्रामो हीअं सम्झो ही बि हवेली वांगुरु या वरी खुदार ड्रामो सदोरे जो हलियो उहो बि हद में बंदि थियो, सम्झो ही बि हद में बंदि थी वियो। दोस्तों ही ड्रामो तव्हां सम्झो ख़तमु थी चुको आहे 50 ते ई। अॼु राति आख़िरी चांस अथसि। अॼु राति मूंखे नथो लॻे अचे, वरी बि तव्हांजी दिलि रखण लाइ मां इहा ॻाल्हि कयां थो। कहिड़ी ख़बर आहे, इतफ़ाक़ पुछी न ईंदो आहे। अॼु राति ताईं जंहिंजी क़िस्त अची वई त ठीकु आहे, न त ही ड्रामो ख़तमु थी चुको आहे, गुलाम सेन बंदि थी चुको आहे ऐं तव्हां पंहिंजो आसिरो ख़तमु करे छॾियो, लाहे छॾियो। ऐं इन जी जाइ ते हू ड्रामो अची रहियो आहे हड़ई हिकु जहिड़ा कॉमेडी ड्रामो आहे केटीन वारनि जो आहे उहो बि, ऐं ॿियो राबेल ड्रामो अची रहियो आहे उहो बि बास गुलो डाणे जो आहे, केटीन वारनि ते अची रहियो आहे। ऐं केटीन वारनि जो हिकु ॿियो ड्रामो बि अची रहियो आहे मुड़ुसु माण्हू, उहे केटीन ते हलंदा ऐं इन सां गॾु गॾु दो ड्रामो बि अची रहियो आहे। तमामु जल्द हलंदो मेरान टीवी चैनल ते। अल्लाह हाफ़िज़।